नासिर रेती में वाक़िआ कंदासीं। रेती बिरपासे में आंद्रे की बीमारी वबाई सूरत इख्तियार करे वई आहे। केतिराई ॻोठाणा मुतासिर थिया आहिनि। ॻोठ दोस्त मोहम्मद शहर में आंद्रे की बीमारी सबब हिक ई घर जा 5 भाती मस में मुब्तला थी विया आहिनि। ॿोड़ सबब सभु कुझु लुड़ी वियो। दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारूं पिया। मुतासिर ॻोठाणनि जो चवणु आहे त मिसकीन आहियूं, सरकारी ख़र्च ते इलाज कराई बीमारी मां जिंद छॾाई वञे। सिहत खाते पारां ॼायल ॻोठ में डॉक्टर्स जूं टीमूं उमाड़ी इंसानी जानियूं बचाई वञनि। ख़बर असां रेती मां शेयर कयूं पिया। रेती ऐं बिरपासे में आंद्रे जी बीमारी वबाई सूरत इख्तियार करे वई आहे। केतिराई ॻोठाणा मुतासिर थिया आहिनि। ॻोठ दोस्त मोहम्मद शहर में आंद्रे जी बीमारी सबब हिक ई घर जा 5 भाती मर्ज़ में मुब्तला थी विया आहिनि। ॿोड़ सबब सभु कुझु लुड़ी वियो। दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारूं पिया। मुतासिर ॻोठाणनि जो चवणु आहे त मिसकीन आहियूं, सरकारी ख़र्च ते इलाज कराई बीमारी मां जिंद छॾाई वञे। सेहत खाते पारां ॼाणायल ॻोठ में डॉक्टर्स जूं टीमूं उमाड़ियूं वञनि, इंसानी जानियूं बचाई वञनि। ख़बर असां रेती मां शेयर कयूं पिया। रेती ऐं बिरपासे में आंद्रे जी बीमारी वबाई सूरत इख्तियार करे वई आहे। रेती मां वधीक तफ़सील मालूम कंदासीं शफ़ीक मोहम्मद खोसो खां। जी शफ़ीक मोहम्मद खोसो, आगाह कजो। जी बिल्कुल, रेती वेझो ॻोठ आहे दोस्त मोहम्मद शहर, जंहिंमें आंद्रे जी बीमारी वबाई सूरत अख़्तियार करे वई आहे। 10 खां वधीक ॻोठाणा हिन मूज़ी मर्ज़ में मुब्तला थी विया आहिनि। 2 ॾींहंनि दौरान हिक ई घर जा 5 भाती पेंडिस जी बीमारीअ में मुख़्तलिफ़ निजी अस्पतालनि में इलाज हेठि आहिनि। मुतासिर ॻोठाणनि जो चवणु आहे त ग़रीब आहियूं, बरसाति सबबि फसल मुकमल तौरु तबाह थी विया आहिनि। नोटिस वठी सरकारी ख़र्च ते इलाज करायो वञे। जी मेहरबानी शफ़ीक मोहम्मद खोसो तफ़सील ॾियण लाइ।